ईद दिहाड़े अगवा थियल ईसा टावरे जा वारिस संदसि बाज़ियाबीअ लाइ पाक किताब खणी कच्चे तरफ़ रवाना थी विया आहिनि। मुगवी ईसा टावरी जे अमर चाचो मामो ऐं मासूम नींगरी पाक किताब खणी कच्चे तरफ़ रवाना थिया आहिनि। पाक किताब खणी कच्चे तरफ़ वञी रहिया आहियूं। उम्मीद त धाड़ियल रहम खाई ईसा खे आज़ादु कंदा। संदसि अमर जो इहो चवणु आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। ईद दिहाड़े अगवा थियल ईसा टावरी जा वारिस संदसि बाज़ियाबी लाइ पाक किताब खणी कच्चे तरफ़ रवाना थी विया आहिनि। मुगवी ईसा टावरी जी अमर चाचो मामो ऐं मासूम नींगरी पाक किताब खणी कच्चे तरफ़ रवाना थी विया आहिनि। संदसि अमर जो चवणु आहे त पाक किताब खणी कच्चे तरफ़ वञी रहिया आहियूं। उम्मीद आहे त धाड़ियल रहम खाई ईसा खे आज़ादु कंदा।